आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ग्वादर जो दौरो करे सीपेक मनसूबे जो जाइज़ो वरितो। जनरल आसिम मुनीर के दौरे के मौके ते सिक्योरिटी की सूरत हाल बाबत ब्रीफिंग भी ॾिनी वई। आर्मी चीफ के दौरे के हवाले से वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बलूचिस्तान में सीपेक मनसूबे जो जायज़ो वठण लाइ गवादर जो दौरो कियो। पाक फौज जे आम लागापन वारे शोबे ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे गवादर जे दौरे जे मौके ते सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। सीपेक जी सिक्योरिटी पुरअमन ऐं महफ़ूज़ माहौल खे यकीनी बणाइण लाइ कोशिशुनि ते बि आर्मी चीफ खे ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ बलूचिस्तान लाइ पेशेवराणी अज़म सां कम जारी रखण ते ज़ोर ॾिनो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चूंडियल नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि सां मुलाक़ात कई, जंहिंमें हुन चयो त आङुरियुनि ते ॻणण जेतिरा गुमराह अंसर बलूचिस्तान जे अवाम ऐं हथियारबंद फ़ौज जे अज़म खे लोॾे नथा सघनि। जनरल आसिम मुनीर चयो त हू अमुन ऐं ख़ुशहालीअ खे यकीनी बणाइण लाइ पुरअज़म आहिनि। उन मौके ते आर्मी चीफ ख़िते जी समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ीअ ते ख़ासि ज़ोर भरियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तालीम, सोलर सिस्टम लॻाइण, मछीअ जे शिकार, पाणी, सिहत, रांदियुनि ऐं मईशत बाबति फ़िलाही मनसूबनि जो पिणु ऐलान कयो।